अस्सलाम वालेकुम दोस्तों। उहे सभई शागिर्द ऐं वालदेन हिन वीडियो मैसेज खे अहमियत ॾियनि छो त उन्हनि जे लाइ हिकु दफ़ो वरी सिंध हुकूमत ऐं वज़ीर तइलीम साईं सरदार शाह साहब ऐं एजुकेशन सेक्रेटरी कॉलेजिस साईं ख़ालिद हैदर शाह जी हिदायतुनि ते हिकु दफ़ो ॿीहर मौक़ो ॾिनो वियो आहे। उहे जेके शागिर्द जिन वटि मार्कशीट जो मसइलो हुयो या उन्हनि जी बोर्ड जी जेकी रिज़ल्ट हुई विथेल्ड हुई या फेल्यूअर्स हुया, उन्हनि सभिनी जी जेको आहे सो हिन वक़्तु बोर्डनि रिज़ल्ट सेट कई आहे ऐं उहे पास करार ॾिना विया आहिनि। त उन्हनि जूं दाख़िलाऊं स्टिल अञा ताईं असां वटि रहियल आहिनि। उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू जी हेल्प डेस्क अव्हां जी मदद जे लाइ हर वक़्तु तयारु आहे। जेके बि शागिर्द या वालदेन जिन जा ॿार असां वटि 11हीं क्लास में दाख़िला न वठी सघिया आहिनि पंहिंजी मार्कशीटुनि जे मसइलनि जे करे, उन्हनि लाइ हिकु दफ़ो ॿीहर सुनहरी मौक़ो आहे त हू अचनि उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज में पंहिंजी दाख़िला बरक़रार कराइनि ऐं प्लस में पूरे सिंध जे अंदरि जिन बि तइलीमी इदारनि जे अंदरि सीटुनि जी गुंजाइश हूंदी उते उन्हनि जी जेको आहे सो एडमिशन 11हीं क्लास में थी वेंदी। हिकु दफ़ो ॿीहर दादू कॉलेज सां रिलेटेड आसपास जा जेके बि फीडिंग हाई स्कूल्स आहिनि उन्हनि सभिनी लाइ इहो मैसेज आहे त महिरबानी करे उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू अचो। 11हीं क्लास जी दाख़िला हिकु दफ़ो ॿीहर 8 जनवरी ताईं अव्हां लाइ आहे। ही मैसेज सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 8 जनवरी ताईं आहे। जिथे बि हुजो ख़ुशि हुजो। पाकिस्तान ज़िंदाबाद।